अरबाब साहब के अबा अरबाब साहब पाड़े पट जा माण्हू आहियूं, सिंध जा रहंदड़ आहियूं, भार आहियूं, रहियूं। जे तूं बुखियो हुजे, मिसाल थिए थो इंसान बुखियो, आउं त इलाही भेरा बुखियो थींदो आहियां, बुखियो हुजे त तोखे हिते ई चंदो करे कुझु न कुझु असीं तो ज़ाल लंघण वेठी हुजे, बचा लंघण हुजनि, तो कुझु न हुजे, हितां चंदो करे तो मोकिलियूं। ऐं ख़ुदा जो कसम असीं महीने महीने हिन अरबाब खे, चीफ मिनिस्टर खे जेतिरा पैसा असां वटि रखे असीं भरे ॾियासीं। पर गिला जो गांगो कंध मां गॾु हिन कातल सां गॾु का हिन सॼी सिंध खे क़तल करण जो नापाक मनसूबो स्टींदड़ वेठो मशकरो, तंहिंसां तव्हां गॾु वेठा आहियो। अरे सिंध जा वॾेरो वज़ीरो, ॿुॾी नथा मरियो, ॿियो असांखे धंधो न आहे। सिंध जे वज़ीरनि जूं ज़ालूं हिन खे पादर न थियो, वज़ीर वारा मुतबर चीफ मिनिस्टर ते वेठा आहिनि, हिन खे पादरानी कढे वठियूं मायूं। आवां में कोई शर्म आया आहे त हिननि कमीननि खे कढी घर मोकिलियो। ॿिया वरी असां जहिड़ा बबर ॿधो वेठा आहिनि, शेरवानियूं ठाहियो, असीं था मुशरफ सां गॾिजो वज़ीर था थियूं। अबा इन्हनि खे हया करणु घुरिजे, न करणु खपे, छा था चओ? मुशरफ सां गॾिजी, मुशरफ चए थो कहिड़ो मुशरफ? मुशरफ जेको कमीन चए थो त इहे डैम ठाहींदुसि, सिंधियुनि खे क़तल कंदुसि। भला मुशरफ जेको आहे क़ुर खणी काबे में चवे तव्हां पाई ॾींद सवा खे अवी एतबार कंदव? अव्हांखे क़ुर जो क़िस्म आहे, अव्हांखे एतबार ईंदो? अव्हांखे क़ुर जो क़िस्म आहे, सम्झो त हीउ पाणी ॾींदो अव्हांखे? हीअ अव्हां सां ईमानदारी कंदो? हिन में हया आहे, हिन में शर्म आहे, हिन में दीद आहे, हिन में का गैरत आहे? बेगैरत कूड़ा ठगे मदारी मदारी ठगनि। हाणे इन्हनि मदारियुनि ठगनि ऐं बेगैरतनि सां गॾु काइदे आज़म जे दुश्मननि, पाकिस्तान जे दुश्मननि, गद्दारनि सां गॾिजी जेको माण्हू सुभाणे मिनिस्ट्री ठहणु चाहे थो, उहो छा आहे? जेको हिन ते एतबार करे हिन सां गॾिजी हिन जो जोड़ीवाल थींदो, उहो छा हूंदो? उहो एतबार करणु खपे, उनखे ॿुॾी मरणु खपे या कुर्सीअ ते अची वेहणु खपे। हींअर ऐं जेकॾहिं को माण्हू वरी ठगी करे हिन गद्दार सां गॾिजी हिन टोले, हे कातल, हे एम चंगेज़ हलाकू खां वधीक कमीनी ऐं ज़लील ऐं गटर क्लास आहे। नियाणियुनि जे छातीअनि ते हिननि कयो आहे, मुंहुं ॾिठो आहे हिननि अखियुनि सां। वज़रात लाइ करे हिननि कमीननि टके जे माण्हुनि खे खणी पाइण सां गॾु तजे बखे हिननि खे वज़रात में शामिल करणु खपे। छा था चओ? ऐं जेको ईअं करे त छा सम्झणु खपे? इहे माण्हू आहिनि, इहे हैवाननि या इंसाननि जा मुर्ग हूंदा जेके हिननि सां गॾिजी हूंदा, उहे गैरतमंद सिंध जा फर्ज़ंद निकिता। जेकॾहिं कंहिं माण्हू खे उमिरि सॼी वज़रात न मिली, कॾहिं न मिलियुसि, त बि हिननि खे हिननि माण्हुनि सां गॾिजी हुकूमत करणु खपे। छा था चओ? टाइम इलाही थी वियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि त थी, MQM सां गॾिजी सिंध जे MQM खे सिंध जे मथां कंहिं सां बि गॾिजी हुकूमत करण जो हक़ आहे। अचे त उनखे बर्दाश्त कजे। हे माण्हुनि जा मिरू आहिनि, इन्हनि सां गॾु जेके हे साथारी वेठा आहिनि, इन्हनि खे छा करणु खपे? जेके हींअर सां गॾु वेठा आहिनि, पंहिंजो कारोबार कनि या पंहिंजो लिकनि, हिननि खे कढनि या पाण जी घर वेही रहनि। ऐं ॿिया आईंदा जेके ईंदा उहे बि न अचनि, भले वेठो हुजनि, खाली न वठनि। छा बि हुजे, वज़रात न खपे, हुकूमत न खपे। महात्मा गांधी वज़रात खां सवाइ मरी वियो। हुज़ूर जन कॾहिं बादशाही कई, पंहिंजे सर सैयद अहमद खान गवर्नरी कई। जेके वॾा माण्हू हूंदा आहिनि, ज़बरदस्त माण्हू हूंदा आहिनि, अज़ीम माण्हू हूंदा आहिनि, अड़े टके जे सदारत ऐं वज़रात अज़मंदा उहे हूंदा आहिनि छा ॾुखिया? काल मास कॾहिं वज़ीर थियो, को मेंबर थियो, को छा थियो? थुक हाणो उन्हनि खे मुड़ुस माण्हू जा पुट ते वेही रहो, नौकिरी मिले न मिले, मुशरफ खे ग़लति करियो, उनजे दलालनि खे ग़लति करियो, दया बचायो। आख़िरी